أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله عنده علم الساعة وينزل الغيث ويعلم ما في الأرحام وما تدري نفس ماذا تكسب غدا وما تدري نفس بأي أرض تموت إن الله عليم خبير. هي سورة لقمان جي آخری آیتون بلکہ آخری آیت ہے. ہن جے اندر اللہ پاک فرمایو تا بے شک اللہ پاک وٹی ہے قیامت جی گھڑی جو علم اوہی مینہ وسائے تو جانے تو اوہی جانے تو تا مادہ جے یعنی مونس جے پیٹ میں چھا ہے. وما تدری نفس ماذا تکسب غدا کو بھی نفس یعنی کا بھی جان نتھی جانے تو وہ سبحان چھا کندی کا بھی جان نتھی جانے تو کیڑی زمین میں یعنی زمین میں کیڑی جگہ تے وہ مرندی. بے شک اللہ تعالی خوب جانے تو خوب خبر رکھے تو. ہن جے بارے میں عرض کیو تو کچھ گالیوں ان جے یعنی ہن میں اللہ رب العالمین علم غیب جو کچھ گالیوں 5 شیوں بیان فرمائیوں تو ان 5 شین جو جکو ہے علم اللہ پاک سان خاص ہے. سورہ انعام میں انہیں کے مفاتیح الغیب چیو ویو ہے حدیث پاک میں انہیں کے مفاتیح الغیب چیو ویو ہے. یعنی ہکڑو تا قیامت جو علم تو قیامت کدیں ایندی اڑے طریقے سے یعنی ماؤ جے بار ماؤ جے رحم میں پیٹ میں چھا ہے اڑے طریقے سے بارش کدیں وسندی انسان جیکو سبحان چھا کندو 5 شے آئے تو انسان کے یہ خبر کانے تو آؤں کیڑی جائے تے مرندس. اے شیوں خاص ہیں اللہ پاک سا پر اے صرف کونن خاص تمام غیب جو علم جیکو ہے وہ اللہ سا گڈ خاص ہے. تو قرآن پاک میں اللہ تعالیٰ پوئیں سورت جگہ گزری سورہ نمل ان میں اللہ تعالیٰ فرمایو تا ما فی السماوات وما فی الارض لا يعلم یعنی آسمانن زمینن میں جیکو کچھ ہے او نتھو جانے غیب کے الا اللہ سوائے اللہ جے. اللہ پاک کا سوا بیو کو آسمان زمین میں کا مخلوق آئے ہی کانا جیکا اللہ یعنی غیب کے جانے. پر ان میں کچھ سوال پیدا تھین تھا. ہکڑو یہ تھا یعنی کیڑی مل اللہ رب یعنی معجزے جے طور تے کو نبی بدائے تو بھئی ہیئں تھیندو یا کو ولی جیکو ہے کرامت جے طور تے الہام جے طور تے کا اڑی گال بدائے تو ہیئں تھیندو سبحان مینہ پوندو مثلا یا ہیئ گال تھیندی یا کنہیں مانو کے بدائے تو تو سبحان ہیئں کندے یا اڑے طریقے سے کنہیں کے چے تو بھئی توکھے جکو تو اللہ تعالیٰ فرزند ڈیندو یا تو جکو تو ہن عورت جے پیٹ میں ہی ہے یا اج کل جے اعتبار سے الٹرا ساؤنڈ کرے جکو تو الٹرا ساؤنڈ کے ذریعے سے جکو تو چوندا یا خبر پیجی تھی وجے تو بھئی پیٹ میں چھا ہے مذکر ہے یا مؤنث ہے چھوکرو ہے چھوکری ہے چھا ہے تو اڑے قسم جو یا ہی جے محکمہ موسمیات وارا اے بدائیندا تو بھئی مینہ پوندو موسم کیئں رہندی. ان ہی اعتبار سے جیکو ہے سو فلائٹس جے یعنی پروازوں جے جہاز ہے انہن جی ترتیب ان اعتبار سے ٹھائی دی ونے تو اے سب شیوں بظاہر جیکو تو سمجھ میں کون دی وجن. تو قرآن پاک میں تو اللہ تعالیٰ فرمائے پیو تو اے صرف اللہ پاک کے خبر ہے
ॿियो कंहिंखे ख़बर कान्हे, पर हिते हिननि शयुनि मां त ख़बर पए पई त हिननि खे बि ख़बर आहे। त इन जो इहो आहे त इल्म ग़ैब चइबो आहे हिकिड़ो त कुल्लियात खे, कुल्ली खे, यानी अल्लाह रब्बुल आलमीन कुल्ली तौर ते पूरी दुनिया में ऐं हर वक़्तु हर हाल में इन जो कुल्ली इल्म जेको आहे कुल्लियात जो ऐं तमामु जुज़ियात जो, इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन सां मख़सूस आहे। ऐं जेकॾहिं बाज़ जुज़ियात अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे ॿुधाए छॾे त इहो थी सघे थो, इहो थी सघे थो कंहिं नबीअ खे अल्लाह ताला वहीअ जे ज़रिए सां बाज़ जुज़ियात ॿुधाए त इनखे इल्म ग़ैब कोन चइबो, इल्म ग़ैब चइबो कुल्लियात खे। ऐं ॿियो इल्म ग़ैब चइबो उन खे जेको बग़ैर कंहिं वास्ते जो हुजे। नबीअ वटि जेको इल्म अचे थो वहीअ जे वास्ते सां आहे, वलीअ वटि जेका ख़बरूं पवनि थियूं वलीअ खे उहे इल्हाम जे वास्ते सां आहिनि। ऐं नुजूमी वग़ैरह जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं अॻकथियूं कनि था उहे हुननि जे पंहिंजे हिसाबनि जे ऐं पंहिंजे हुननि जो जेको आहे उन हिसाब किताब जे एतबार सां आहे। इल्म ग़ैब उन खे चइबो जेको बग़ैर वास्ते जे हुजे, कंहिं बि ज़रिए सां न हुजे, को ज़रियो उन जो न हुजे, बग़ैर कंहिं ज़रिए जा हुजे। ऐं कुल्लियात जो इल्मु हुजे, तमामु कुल्लियात जो, तमामु जुज़ियात जो। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त यक़ीनी हुजे, यक़ीनी हुजे। हाणे डॉक्टर जेको ॿुधाए मसलन त भई अल्ट्रासाउंड वधि में वधि इहो ॿुधाए थो सघे न त भई हीउ जेको तो छोकिरो आहे छोकिरी आहे, पर हिते अल्लाह ताला फरमाए मां फिल अरहाम, मां जो मतिलबु आम आहे, उन ॿार जे बारे में तमामु शयूं, सिर्फ़ु इहो न त मुज़क्कर मुअन्नस आहे, भई उहो ख़ुशबख़्त थींदो या बदबख़्त थींदो इहो अल्ट्रासाउंड त कोन ॿुधाईंदो, इहो जन्नती थींदो या जहन्नमी थींदो इहो अल्ट्रासाउंड त कोन ॿुधाईंदो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इन जी ज़िंदगी केतिरी थींदी, इहो ॿारु पैदा बि थींदो या अंदरि ई मरी वेंदो, ऐं पैदा थींदो त केतिरो वक़्तु जीअंदो, इन जे बारे में हर शइ मां जो लफ़्ज़ जेको आहे उन में इहो दाख़िल आहे। डॉक्टर को बि माण्हू इन ॻाल्हि जो यानी दावो कोन थो करे सघे त मूंखे इन जी सॼी ख़बर आहे। अहिड़े तरीक़े सां यक़ीनी तौर ते केतिरा दफ़ा जेको आहे अल्ट्रासाउंड जूं ॻाल्हियूं डॉक्टर सम्झंदो त हीअ आहे पर थी वेंदी आहे उबती। नजूमिन जूं ॻाल्हियूं त यानी ईअं सम्झो त 100 ॻाल्हियूं जेके आहिनि कनि त को हिकिड़ी अधु का सही निकिती, तुको ऐं धुको लॻी वियो त लॻी वियो, बाक़ी अक्सर ग़लति। अहिड़े पर जेकॾहिं सही ॻाल्हि हुजे बि त उहा कंहिं हिननि जे हिसाब किताब जे एतबार सां ऐं महकमे मौसमियात वारा जेके आहिनि उहे पंहिंजे आलात जे एतबार सां ॾिसी करे, पर जेको तो इहो बि यक़ीनी ॻाल्हि कान्हे। केॾीमहिल चवनि था भई बारिश कान थींदी थियो वञे। अल्लाह पाक जो इल्मु कुल्ली ऐं यक़ीनी ऐं बग़ैर वास्ते जे ऐं तमामु कुल्लियात ऐं जुज़ियात के मुहीत ऐं बग़ैर कंहिं वास्ते जे, इन खे चइबो इल्म ग़ैब, इन खे चइबो इल्म ग़ैब। ॿियो अल्लाह रब्बुल आलमीन अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿियो क़िस्म इल्म ग़ैब जो इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे अहकाम ग़ैबिया जो इल्मु ॾिनो आहे, यानी शरई अहकाम जेके अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में, अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्ज़ियात जे बारे में, अल्लाह कहिड़नि ॻाल्हियुनि खां ख़ुशि थींदो, कहिड़नि ॻाल्हियुनि खां नाराज़ थींदो, इहे बि ग़ैब जूं ॻाल्हियूं आहिनि। पर इहे बि अल्लाह ताला नबियनि खे जेको ॾिए थो त उहो वहीअ जे वास्ते सां थो ॾिए। जॾहिं वहीअ जे वास्ते सां थो ॾिए त पोइ इनखे इल्म ग़ैब कोन चइबो। जीअं मूं अर्ज़ु कयो त इल्म ग़ैब जी तारीफ़ ई इहा आहे त उन इल्म खे चइबो आहे जेको बग़ैर कंहिं वास्ते जे हुजे। नबीअ वटि जेको कुझु इल्मु आहे उहो वहीअ जे वास्ते सां आहे, वहीअ खां अलावा कोन्हे। त अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो यानी केतिरो इल्मु अहकाम शरइया जेके ग़ैब में हुआ अल्लाह ताला उहो इल्मु ॾिए थो कंहिंखे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे, पर उन जे करे उन्हनि खे आलिमुल ग़ैब कोन थो चई सघिजे, छो त इहो इल्मु असल में इल्मु कोन्हे बल्कि अंबाउल ग़ैबनि, यानी ग़ैब जूं ख़बरूं।
غیب جूं ख़बरूं जेके आहिनि अल्लाह ताला जेके पंहिंजे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे या जेको तो यानी इल्हाम जे ज़रिए सां अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि वही यानी वलियनि खे जेको अता फ़रमाए थो, ठीकु आहे, उहे थी सघनि थियूं, पर इन जे ज़रिए सां उनखे आलिमुल ग़ैब कोन थो चई सघिजे, छो त कंहिं वास्ते सां उन्हनि खे मिलियूं ऐं उहे शयूं जेके आहिनि से कुलियात कोन्हनि, जुज़ियात आहिनि, इक्का दुक्का के ॻाल्हियूं मिली वयूं। बाक़ी पूरी दुनिया में हर वक़्तु हर एतबार सां जेको कुझु आहे इहो इन जो को दावो नथो करे सघे ऐं इहो इल्मु कंहिं वटि बि कोन्हे, इहो इल्मु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह पाक वटि आहे। इन करे चइबो त आलिमुल ग़ैब सिर्फ़ु अल्लाह पाक जी ज़ात आहे, अल्लाह पाक खां सवा को आलिमुल ग़ैब कोन्हे, भले कंहिं खां केतिरियूं बि शयूं ज़ाहिर थी वञनि पर इन खे आलिमुल ग़ैब कोन चइबो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन मारिफुल क़ुरान में हिन आयत जे ज़िमन में इन खे तफ़सील सां लिखियो आहे, जेकर को माण्हू मज़ीद इन खे मालूम करणु चाहे थो त उतां मुतालो करे वठे। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिहि, सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक, व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुका व अतूबु इलैक, अस्तग़फिरुका व अतूबु इलैक, अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन।